नाज़रीन, कराची पुलिस गुलिस्तान चोहर में मुफ्ती ज़ियाउर रहमान के कत्ल में मुलविस 6 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। DIG ईस्ट असफर मैसर चयो आहे त कत्ल वाक़े की जांच बाबत 4 रुकनी कमेटी जोड़ी वही आहे। केस में मुलविस 6 जवाबदार गुलशेर, हक, नवाज, उमेर ऐं यासीन के गिरफ्तार कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे कराची मां इसाक सरकी। जी इसाक। जी नाज़रीन, हिन वक़्त मौजूद आहियूं DIG ईस्ट ऑफिस में, जिते कुछ ॾींहं अॻु में जोहर पार्क में शारा फैसल थाने जी हद में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हुयो। हिकिड़ो मुफ्ती हुयो, उनखे जेको आहे टारगेट करे क़त्ल कयो वियो हुयो। उनखां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ टीमूं ठाहियूं वयूं हुयूं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ। उन हवाले सां अॼु DIG ईस्ट असफर मैसर पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था DIG ईस्ट सां, त हिन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे ऐं केतिरा जवाबदार आहिनि, उन्हनि जो केतिरो नेटवर्क आहे। कुझु ॾींहं पहिरियों इहो जोहर पार्क FBR वटि इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते हिकिड़ो मौलवी हुयो, उहो जोहर पार्क में वाक करे पियो त कुछ हथियार बंद हुया जंहिं उनखे गोलियूं हणी करे क़त्ल थी विया। उनखां पोइ अॼु DIG पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। अचो त हिन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। सर, वॾी महिरबानी, वॾी कामयाबी आहे तव्हांजे अचण खां पोइ इहा जेको आहे मौलवी जे क़त्ल में मुलविस 4 जवाबदार गिरफ़्त थिया आहिनि। ॿी कहिड़ी अॻुभराई आहे हिन में? इहो केस जेको आहे इंतिहाई ॾुखो ईंदड़ केस हुयो। आलिम दीन हुयो ऐं उनखे पार्क में जेको आहे सो बड़ी ॾाढी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। इन में 4 मुलज़िम जेके आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि ऐं जेके हथियार इन में यूज़ थिया उहे हथियार रिकवर थिया आहिनि ऐं उन्हनि जी मैचिंग जेका MT सां थी चुकी आहे। इन में स्ट्रीट क्रिमिनल्स जो हिकिड़ो गैंग हुयो जेको उते ऑपरेट करे पियो। उन्हनि स्नैचिंग जे दौरान इहो इंसिडेंट थियो हुयो ऐं हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह उहो तमामु गैंग जेको आहे सो कंप्लीट पुलिस अरेस्ट करे वरितो आहे ऐं केस जेको आहे इहो वर्कआउट थी चुको आहे। बाक़ी मज़ीद इन्हनि जा जेके कुझु मेंबर्स तक़रीबन 12 खां 14 मेंबर्स जेके आहिनि उहे अरेस्ट आहिनि। मुख़्तलिफ़ केसिस में उन्हनि जी इन्वेस्टिगेशन जेका तो जारी आहे ऐं स्ट्रीट क्राइम जी अहिड़ी वारदातूं जेके इलाइक़े में थियनि पियूं उन्हनि ते काफ़ी हद ताईं ज़ाब्तो आंदो वियो आहे। इंशाअल्लाह हिन केस में बाक़ी जेके गैंग्स के ऑपरेट करण वारा मुहरकात आहिनि उन्हनि जी मज़ीद जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा जारी आहे। न ॿाहिरि जो त को अहिड़ो नेटवर्क न आहे। बाक़ी स्ट्रीट क्रिमिनल्स जे पोयां को न को गैंग हूंदो आहे जेको उन्हनि खे वेपन ॾियणु, सप्लाई करणु, बाक़ी कुझु लॉजिस्टिकली उन्हनि खे लुक आफ्टर कंदो आहे। उन्हनि जी असां वटि इंफॉर्मेशन अची वई आहे, उन्हनि ते असां कमु कयूं पिया। थैंक यू। हा जी बिल्कुलु, DIG सां असां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त 4 जवाबदार आहिनि, उन्हनि को जांच शुरू कई वई आहे ऐं ॿिया जेके हिननि जा फ़रार थियल जवाबदार आहिनि उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी।